अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम ऐं प्यारा इस्लामी भाइरो व्यूअर्स, अॼु अवां जे साम्हूं मां 30 अहिड़ियुनि ग़लतियुनि जी निशानदेही करणु आयो आहियां जिन जे करण सां ज़िंदगी ते तमामु ख़राब असर पवंदा आहिनि। अचो शरीयत ऐं सुन्नत जी पाबंदी करण में ई नजात आहे जे 30 अखरनि जी निस्बत सां अहिड़ियुनि 30 ग़लतियुनि जी निशानदेही कजे थी। नंबर 1, इन ख़्याल में सदाई मगन रहण त जवानी ऐं तंदुरुस्ती हमेशह रहंदी। इहा तमामु वॾी ग़लती आहे। ज़िंदगी केॾी महिल बि साथ छॾे सघे थी। उन जे लाइ इन ग़लती जी निशानदेही थियण खां पोइ असांखे घुरिजे त असां अल्लाह तबारक व तआला जे ॿुधायल हुक्मनि ते पंहिंजी जवानी गुज़ारियूं। नंबर 2, मुसीबतुनि में बेसब्र बणिजी रड़ियूं ऐं दाहूं करणु। केॾीमहिल को एक्सीडेंट थी वियो, को धकु लॻी वियो, का शइ गुम थी वई, चोराइजी वई, दाड़ो लॻी वियो, पुर थी वई, या का बि मुसीबत अची वई, को अज़ीज़ फ़ौत थी वियो, का अहम शइ जेका असांजी हुई उहा गुम थी वई, का शइ वठणु चाहीसे पे लेकिन वठण खां बाद में उहा फ़ौरन बाद उहा ज़ाया थी वई। त अहिड़ियुनि मुसीबतुनि में रड़ियूं करणु, दाहूं करणु, बेसब्रो थियणु जेको आहे, इहा बि तमामु वॾी ग़लती आहे। नंबर 4 आहे पंहिंजे अक़ल खे सभ खां वधीक सम्झणु। अक़लमंद जे लाइ इशारो ई काफ़ी आहे त पंहिंजो पाण खे जेको अक़लमंद सम्झे थो उहो केतिरो अक़लमंद आहे। दुश्मन खे कमज़ोर सम्झणु, इहा बि तमामु वॾी ग़लती आहे। बीमारी खे मामूली सम्झी शुरूअ में इलाज न करणु, इहा बि ग़लती आहे। पंहिंजी राय ते अमल करणु ऐं ॿियनि जे मशवरे खे थुॾे छॾणु, उनखे का अहमियत न ॾियणु, इहा बि वॾी ग़लती आहे। कंहिं बदकार खे हर आज़माइश जे बावजूदु संदसि चापलूसीअ में अची वञणु, वांदकाई में ख़ुशि रहणु ऐं रोज़ी तलाश न करणु, पंहिंजो राज़ कंहिं ॿिए खे ॿुधाए उनखे ॻुझो रखण जी ताक़ीद करणु। जॾहिं पंहिंजो राज़ पाण नथो ॻुझो रखे सघे त ॿिए खे ॻुझो रखण जे लाइ चवणु, इहा वॾी ग़लती आहे। आमदनीअ खां वधीक ख़र्च करणु। 18 आमदनी हुजे ऐं 12 ख़र्च हुजे, इहा ग़लती अक्सर फज़ूल ख़र्च माण्हू कंदा आहिनि। इन खां बि बचणु घुरिजे। माण्हुनि जी तकलीफ़ में शरीक न थियणु ऐं उन्हनि खां मदद जी उमेद रखणु। हिकु या ॿिनि मुलाक़ातुनि में ई कंहिं शख़्स बाबति का चङी या बुरी राय क़ाइमु करे वठणु। वालिदैन जी ख़िदमत न करणु ऐं औलाद खां ख़िदमत जी उमेद रखणु, इहा वॾी ग़लती आहे। कंहिं कम खे इन्हीअ ख़्याल सां अधूरो छॾे ॾियणु जो कंहिं ॿिए वक़्तु मुकमल करे वठंदुसि, इहा बि वॾी ग़लती आहे। हर शख़्स सां बदी करणु ऐं माण्हुनि खां पंहिंजे लाइ नेकी जी तवक़ो रखणु। गुमराहनि जी सोहबत में उथणु वेहणु, इहा बि तमामु वॾी ग़लती आहे। ईमान जे ज़ाया थियण जो सबबु बणिजण वारी ग़लती थी सघे थी। को जेकॾहिं अमले सालिह यानी नेकी जे कम जी तलक़ीन करे त उनखे ध्यान सां न ॿुधणु, पाण हराम ऐं हलाल जो ख़्यालु न करणु ऐं ॿियनि खे उन राह ते लॻाइणु। कूड़ा कसम खणी, कूड़ ॻाल्हाए, धोखो ॾेई करे पंहिंजो वापारु वधाइणु। इल्म दीन ऐं दीनदारी खे इज़त न सम्झणु, पाण खे ॿियनि खां बहितर सम्झणु। फ़क़ीरनि ऐं सुवालियनि खे पंहिंजे दरवाज़े तां धिका ॾेई भॼाए छॾणु। ज़रूरत खां वधीक ॻाल्हि ॿोल करणु। पंहिंजे पाड़ेसिरनि सां हिटाए रखणु। बादशाहनि ऐं अमीरनि जी दोस्ती ते एतबार करणु। हरू भरू कंहिंजे घरेलू मामलनि में दख़ल ॾियणु।
बिना सोचे सम्झे ॻाल्हि करणु, 3 ॾींहंनि खां वधीक कंहिंजो महिमान बणिजणु, पंहिंजे राज़ पंहिंजे घर जो राज़ ॿियनि ते ज़ाहिर करणु ऐं हर शख़्स आॾो पंहिंजा सूर ॾुख बयानु करणु, इहा बि तमामु वॾी ग़लती आहे। अल्लाह तबारक व ताला असांखे इन्हनि तमामु ग़लतियुनि खां छुटकारो था फ़रमाए। जेकॾहिं इन्हनि मां का ग़लती असांजे अंदरि मौजूदु आहे त असांखे उनखे दूर करणु घुरिजे ऐं अल्लाह तबारक व ताला खां दुआ घुरणु घुरिजे त या अल्लाह अज़्ज़ व जल असांखे इन्हनि ग़लतियुनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।